नमस्कार दोस्तों, कल असां MA फाइनल पेपर 8th में रखियल नाविल सागर जी संतान जे बारे में पढ़ी रहा हुआसीं। इहो नाविल मलयालम भाषा जो बेहतरीन नाविल आहे जेको तक्षी शिवशंकर पिल्लई द्वारा लिखियल आहे ऐं सिंधीअ में तर्जुमो सुंदरी उत्तमचंदानी द्वारा कयो वियो हो। असां कल पढ़ी रहा हुआसीं त करोतमा जेकी हिन नाविल जी नायिका आहे सा परीकुटीअ सां प्यार थी करे। परीकुटी मुस्लिम जातीअ जो आहे, पर परीकुटी करोतमा जे चवण ते संदसि पीउ चैंपियन खे कर्ज़ ॾिनो आहे जंहिंसां हू ॼार ऐं पंहिंजी नाव वठी सघे ऐं पंहिंजी तरक़ी करे सघे। हाणे अॻिते पढ़ूं था। अॻिते नाविल में ॿुधायो आहे त जॾहिं करोतमा खे इहो पतो थो पए त हुन जे चवण ते ई परीकुटीअ संदसि पीउ खे कर्ज़ ॾिनो आहे ऐं संदसि पीउ जेको आहे उहो हिन सां धोखो करे रहियो आहे ऐं हुनजी नियत हुनखे कर्ज़ वापसि मोटाए ॾियण जी कोन आहे, त हुनखे ॾाढो दुख थो थिए ऐं हुनखे पंहिंजे माउ पीउ जे इन करणीअ ते ॾाढो अफ़सोस थो थिए ऐं ॾाढी गैरत महसूस थी थिएसि। हुनखे ईअं थो लॻे त शायदि मुंहिंजे चवण ते हिन मुंहिंजे माउ पीउ खे कर्ज़ ॾिनो आहे ऐं मूंखे इहो न करणु खपंदो, मां हुन सां धोखो कयो आहे। इन लाइ हू माउ खे ॾाढो धिकारे थी ऐं माउ पंहिंजी माउ सां वार्तालाप बि करे थी। मानस खे ईअं लॻे थो त शायदि असां कुझु ग़लति कमु कयो आहे, पर संदसि मुड़ुस जे अॻियां हिन जी की न थी हले। मानस वरी पंहिंजे मुड़ुस खे चवे थी त धीउ वॾी थी वई आहे ऐं हुनजी शादी जल्द सां जल्द करायूं, पर प्रिंस चैंपियन खे त रुगो इहो भूत सवार थियल आहे त पहिरियों हू ॼार ऐं ॿेड़ी पंहिंजी वठे, तंहिंखां पोइ थोरो पैसो कमाए हू पंहिंजी धीउ जी शादी जे बारे में सोचींदो ऐं शादी कराईंदो। इन खां पोइ नाविल में इहो ॾेखारियल आहे त जॾहिं परीकुटी खां कर्ज़ वठी चैंपियन ॼार ऐं नाव वठणु वञे थो ऐं इहो सभु जॾहिं मछुआरनि जी बस्तीअ में पतो पए थो त सभिनी जे विच में ॻाल्हि थी थिए त हिन आख़िर एॾो पैसो आंदो किथां, ऐं सभु तरह तरह जा क़यास था लॻाइनि। के चवनि था त हिन थोरो थोरो बचायो हूंदो, के वरी चवनि था त असां त हिन जेतिरो कमायूं था पर असांजी त बचत एॾी थी कोन थी। के मित्र वरी अचनि जेको चैंपियन जो जी उमिरि जो हो, संदसि पड़ोसी बि हो ऐं बालपण जो साथी बि हो, उनखां वञी पुछनि था त शायदि हुनखे कुझु पतो हुजे त हुन एतिरो पैसो किथां आंदो आहे त कुझु पतो पवेनि। पर अचनि खे बि हिन ॻाल्हि जी का पतो कोन हुई ऐं अचनि बि हुननि सां कूड़ थो ॻाल्हाए, पर सभु हुन जी मज़ाक था उॾाइनि। हिकु ॾींहुं अहिड़ो अज़ीब वाक़ियो थियो जंहिंमें सभिनी मल्लाहनि जी आमदनी तमामु घटि थी। अचनि खे फ़क़ति 3 रुपया नसीब थिया। उहे 3 रुपया बि चांहि वारो उनखां वठी थो छॾे ऐं हू घर ख़ाली हथ मोटे थो। संदसि ज़ाल उन सां ॾाढो विड़े थी ऐं चवेसि थी त तुंहिंजो दोस्त ॾिस त अॼु ॼार ऐं पंहिंजी नाव वठणु जेतिरो सक्षम थी वियो आहे, पर तो जीवन में कुझु बि न कयो आहे। हुनखे ॾाढा ताना तुनका थी हणेसि। ॿिए ॾींहं खां हू बि सॼी कमाई पंहिंजी अची ज़ाल खे हथ में थो ॾिए ऐं चवेसि थो त तूं हिन कमाईअ खे संभाल, त ज़रूरु असां बि हिकु ॾींहुं ॼार ऐं नाव वठंदासीं। ईअं चई हू पंहिंजी ज़ाल खे सॼी कमाई ॾेसि थो।
शाम जो जॾहिं सभु ॼणा मिलनि था दरिया जे ॿेट ते मिली ऐं पंहिंजी फाटल ॼारुनि खे ठीकु था कनि त पाण में ॻाल्हाए रहिया आहिनि ऐं हिक ॿिए खे चवनि था त छा सभिनी मल्लाहनि खे नाव ऐं ॼार रखण जो अधिकार आहे, छा सभु नाव ऐं ॼार रखी सघूं था। इन ते सभिनी मल्लाहनि जो अलॻि अलॻि रायो आहे। मल्लाह चवनि था त मल्लाह जेके आहिनि उहे 5 जातियुनि जा आहिनि। पहिरियों अरियन, ॿिया ॼार वारा, टियां मछुआ, चौथा मकरान ऐं 5 पंचम। इन्हनि में 5 ई में जे मथां वरी पूरब जा वालन आहिनि। उन्हनि सभिनी मां रुगो ॼार वारनि जी जाति खे ई ॿेड़ी ऐं ॼार रखण जो हक़ आहे। पुराणे ज़माने में रुगो उन्हनि खे ई ॿेड़ी ऐं ॼार ख़रीद करण जी इजाज़त मिलंदी हुई। सो बि पहिरीं घटवार जे अॻियां भेटा रखणी पवंदी हुई। त उन्हनि मां केरु पुछे थो त भेटा केतिरी ॾियणी पवंदी आहे, त उहो ॿुधाइनि था त घटवार खे ॿेड़ी ऐं ॼार ख़रीद करण लाइ फ़क़ति 4 पत्ता तमाक जा ऐं 15 रुपया ॾियणा पवंदा आहिनि। सभु पाण में ॻाल्हियूं करे रहिया आहिनि त न्याणी वॾी थी वञे त उनजी झटि में झटि शादी कराइणु घुरिजे, पर जेको चैंपियन आहे उनखे पंहिंजी जवान धीअ जो को फ़िक्र कोन्हे, बल्कि उहो ॼार ऐं नाव जे पुठियां ई पियल आहे। जवान धीअ घर में अथसि, पर उन शादीअ जो न सोचे करे हू फ़क़ति ॼार ऐं नाव ख़रीद करण जे बारे में ई सोचे रहियो आहे। त कंहिं पुछियसि त छोकिरीअ जी घणी उमिरि हुअणु खपे शादीअ लाइ, त कंहिं ॿुधायो त 10 वरियनि जी उमिरि ई काफ़ी आहे। ऐं अगरि को शादी नथो कराए 10 वरियनि जी उमिरि में त छा थींदो त घटवार जेको हिननि जो आहे उहो हस्तक्षेप ॾींदो आहे ऐं उहो हुनजो समाज जो हुको पाणी बंदि करे छॾींदो आहे अगरि अहिड़ो कुझु थिए थो त। इन तरह जूं ॻाल्हियूं पाण में करे रहिया आहिनि। इन खां पोइ नाटक में ॾेखारियल आहे त अचन जेको आहे पंहिंजे दोस्त चैंपियन जे घर लंघे आयो ऐं घाट ते जेके ॻाल्हियूं थी रहियूं हुयूं उन जे बारे में चैंपियन जी ज़ाल खे ॿुधायो।